दोस्तों तव्हां इहो ज़रूरु सोचे रहिया हूंदो टीज़र 3-4 अची चुका आहिनि पंहिंजा वेरी जा हाणे प्रोमो ऐं अचिणो आहे ऐं थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसि ताईं प्रोमो बि अची वियो हुजे ऐं एपिसोड कॾहिं ईंदो अॼु तव्हां क्लियर करे हिन अपडेट खे साम्हूं तव्हांजे रखूं था त पंहिंजा वे ड्रामे जो एपिसोड अची वियो आहे या कहिड़े ॾींहुं अचण वारो आहे। दोस्तों जेतिरी जल्दी में ही 3-4 टीज़र आया आहिनि एतिरी अंदाज़े सां त हिन सूमर खां ड्रामे जी स्टार्टिंग थी सघे थी। जी हाँ दोस्तों 50% चांस आहे पंहिंजा वे ड्रामो हिन सूमर खां हली सघे थो। जे हिन सूमर खां पहिरियां ही जेको आहे अॼु जे ॾियारे शाम ताईं जा सुबुह ताईं प्रोमो अची थो वञे त हिन ड्रामे जा इम्कान आहिनि त हिन सूमर खां हीउ ड्रामो पंहिंजा वरी हली सघे थो। जी हाँ दोस्तों पंहिंजा वरी हिकु बहितरीनु ड्रामो आहे मेगा सोप सीरियल आहे ऐं टीज़र बि तव्हां ॾिठा जेका लॻातार मां तव्हांखे अपडेट ॾींदुसि उहा असांजी क्लियर सची बीठी ऐं तव्हां टीज़र ॾिठा ऐं तव्हां पाण बि मुतमइन थिया आहियो ऐं तव्हांजा लाइक ऐं सब्सक्राइब ऐं कमेंट अची रहिया आहिनि महिरबानियूं तव्हां जूं ऐं हिन जे बारे में बि तव्हां कमेंट करे ॿुधायो त तव्हां छा था चाहियो हिन सूमर ते हले। मुंहिंजो दोस्तो असांजो जेको तजुर्बो असांजे जेका सोर्स खां ख़बर मिली आहे त हिन सूमर ते चांस आहे हिन पंहिंजा वे ड्रामे जी स्टार्टिंग जो हिन ते अगरि न हली सघियो त मथे सूमर ते हिन खे हलाइण जी कोशिशि कई वेंदी। जी हाँ दोस्तों तव्हांखे जेका मां ख़बर ॾियां थो इहो गौर सां ॿुधिजो 50% चांस आहे हिन सूमर ते ऐं बहितरीनु मेगा सोप सीरियल आहे। मां दोस्तों तव्हांखे अॻे ई ॿुधायो त रियासत ड्रामे खां पहिरियां पंहिंजा वे ड्रामो ईंदो यादि हूंदी तव्हांखे ॻाल्हि तव्हां ॾिठो न पंहिंजा वे टीज़र बि अची विया ऐं रियासत ड्रामे जी बि शूटिंग लॻातार ॿिए स्पेल जी हली रही आहे पर उन खे थोरी देरि आहे थोरी लेट आहे छो त उनजी शूटिंग बि थोरी देरि थी हुई स्टार्ट देरि थी हुई पंहिंजा वे ड्रामे जी शूटिंग पहिरियों जल्दी स्टार्ट कई वई हुई ऐं ॿिन्ही जा स्पेल ॿिए स्पेल में दाख़िल आहिनि ॿई ड्रामा पर पंहिंजा वरी पहिरियों ई हलंदो ऐं हिन जा कामयाबु थियण जा चांस बि हद खां वधीक आहिनि छो त हिन में अदाकार बि सभु सीनियर आहिनि ऐं मार धाड़ बि हिन में टीज़र में तव्हां ॾिठो तव्हांखे अंदाज़ो लॻी वियो हूंदो घणी ॾेखारी वई आहे जंहिंमें इरफान शेख वॾेरे जो ज़ालिम जो किरदारु करे रहियो आहे ऐं भावल खान यानी असगर चौधरी बि हिकु हथियार खयूं वरितो आहे हाजन तीवणो बि मार धाड़ करे थो अहमद अली शेख हुन मंजू शैतानी जो किरदारु करे रहियो आहे अख्तर खोखर बि वॾे जो किरदारु करे रहियो आहे यानी अहिड़े क़िस्म जा ज़बरदस्त किरदार आहिनि सभिनी जा। दोस्तों तव्हांखे हीअ अपडेट कीअं लॻी ऐं वीडियो कीअं लॻो ऐं असांखे कमेंट सेक्शन जे ज़रिए ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक शाहिद ख़ुशि व्लॉग चैनल खे ज़रूरु कंदा ऐं असांजे पेज खे बि फॉलो कंदा तव्हां जूं वॾियूं 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 महिरबानियूं।